टंडो अलायर में नए डिप्टी कमिश्नर अल्ताफ़ गौर मेमन जो सब जेल सिविल अस्पताल मुख्तियारकार ऑफिस ऐं शाह लतीफ़ पार्क जो ओचितो दौरो इंतज़ामिया में थरतलो पइजी वियो। DC पारां इंतज़ामिया के सफ़ाई सुथराई के हवाले से सख्त हिदायतूं कयूं, जॾहिं ते DC मुख्तियारकार ऑफिस में रेवेन्यू अमलदारन ऐं आल प्रॉपर्टी डीलर से मुलाकात करे रीतल एहतियात ख़त्म कराए छॾियो। इन मौके ते डिप्टी कमिश्नर अल्ताफ़ गौर मेमन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो ते मुख्तियारकार ऑफिस जो ऐं सब जेल जो उन में मूंखे थोड़ी सफ़ाई जी थोरो प्रॉब्लम थियो। ॿियो थोरो मसइलो हो जेको स्टेट इहो प्रॉपर्टी डीलर्स जो मसइलो, उन्हनि जो मसइलो ॾिसण लाइ मां हिते आयुसि। छा मसइलो आहे, केरु बि तंग करे उन्हनि खे, पर अनफॉर्चुनेटली उहो तयारु थी विया, सभु बि ताउन करण लाइ तयारु आहियूं। जेको बि ताउन जो कहिड़ो ताउन आहे इशूज़ रिज़ॉल्व करे छॾिया मुख्तियारकार साहब। बाक़ी ॿियो को प्रॉब्लम तव्हांखे बि थिए या कंहिं पब्लिक खे हुजे, मूंखे ॿुधायो, मां रिज़ॉल्व कराए। जॾहिं ते DC नए तामीर थियल सिविल अस्पताल पुराने सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्डन जो दौरो करे डॉक्टरनि ऐं मरीज़नि खां सहूलियत बाबति पूछा गाछा पूर्ण कई। राजा साजिद खानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो अलायर।